ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 9 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री दत्तात्रेय जी महाराज राजा जद के पंहिंजे वधीक गुरुनि जे बाबति कथा ॿुधाइनि था। अचो त अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 9 अध्याय जो ॿियो भाग शुरू करियूं। श्री दत्तात्रेय जी महाराज चयो, हे राजा जद, हिकिड़ो गुरु मुंहिंजो नांग आहे जो पंहिंजे रहण वास्ते घर न ठाहे कुअनि जे ॿिर में रहे थो। उनखे ॾिसी मूं वीचार कयो त ज्ञानी ऐं साधन खे बि घर ठाहिणु वाजिबु न आहे। जिते राति थिए उते पंहिंजो घर सम्झणु घुरिजे। हिकिड़ो गुरु मुंहिंजो कोरियरो आहे जो सिट वांगुरु तुंद पंहिंजे वात मां कढी वरी खाई वञे थो। जंहिंखे ॾिसी मूं वीचार कयो त बाहि लॻण वक़्तु खूह खोटे उन मां पाणी भरण सां बाहि कदाचित न विसामी सघिबी। हे राजा, मां परमेश्वर जो चमत्कार सभिनी जीवन में हिकु जहिड़ो सम्झी ख़ुशि रहां थो। तोखे ऐं सभिनी संसारी जीवन खे हिन जन्म में मुक्त मिलण वास्ते तजवीज़ करणु वाजिबु आहे, न त सिवाय पछताइण जे ॿियो कुझु बि हथ न लॻंदो। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, भॻवान श्री कृष्ण चवणु लॻो त हे उद्धव, दत्तात्रेय ही सभु ज्ञान राजा जद खे ॿुधाए तीर्थ यात्रा करणु हलियो वियो ऐं राजा जद उन ज्ञान जे प्रताप सां मुक्त पदवीअ खे पहुतो। तंहिं करे तूं बि इहो ज्ञान पंहिंजे मन में वीचारे संसारी माया मोह खे छॾे ॾे। जेको ही अध्याय श्रद्धा ऐं प्रेम सां ध्यान सां ॿुधंदो ऐं उन ते अमल कंदो, उन जी मुक्ति ज़रूर थींदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण जो उद्धव के ज्ञान उपदेश करणु। श्री कृष्ण जी चयो त हे उद्धव, संसारी माण्हूअ खे घुरिजे त पंहिंजे वर्ण ऐं आश्रम धर्म शास्त्र मूजिबि अमल करे, कंहिं ॿी ॻाल्हि जो चाह न रखे, यज्ञ ऐं श्राद्ध वग़ैरह ऐं देव कर्म ऐं पितृ कर्म करे, गुरुअ जी शेवा में प्रीत रखे, गुरुअ जी ॻाल्हि सची मञे। जॾहिं तूं पंहिंजो मन संसारी माया खां अलॻि करे हिकु चित थींदे, तॾहिं गुरुअ जो उपदेश तुंहिंजे हृदय में प्रवेश कंदो। हे उद्धव, ही बदन शुभ ऐं अशुभ कर्म करे घणा जन्म पाहे। तंहिं करे मनुष्य जन्म में आत्मा खे बदन खां अलॻि सम्झी संसारी सुख ऐं वहिंवार कूरो ॼाणणु घुरिजे। बिना हरीअ जी भक्ति ऐं आत्मा खे बदन खां अलॻि ॼाणण जे मुक्ति नथी मिली सघे। नंढपण, जवानी ऐं वॾपण टे हालतूं फ़क़ति शरीर सां लागू आहिनि, पर आत्मा सदाईं हिकु जहिड़ी रहे थी। इंसान पंहिंजे अज्ञान करे दुखी थी सुख मिलण जी तजवीज़ नथो करे।
यज्ञ ऐं तीर्थ ऐं ॿियनि चङनि कर्मनि करण जे सां संसारी जीव देवलोक में वञी सुख भोॻे थो, मगर मुदत पूरी थियण खां पोइ वरी मृत्यु लोक में जनम पाए अधर्म करण करे नरक भोॻणो बि पवे थो। जेसिताईं मुक्ति नथी मिले तेसिताईं ही जीव आवागवन में फासजण करे केतिरनि क़िस्मनि जा दुख पाए थो। भवसागर पार लंघण जे वास्ते हरि भॼन ऐं सत्संग करण खां सवाइ ॿियो को उत्तम उपाउ कोन्हे। तूं जो चवीं थो त मूंखे पाण सां वठी हल, जंहिं करे तोखां न विछड़ां, सो हे उद्धव, ज्ञान प्राप्त हुअण उन विछोरे जो दुख नथो थिए ऐं तूं संसार में जेके जीव ॾिसीं थो से सभई ब्रह्मा परमेश्वर खे बि अहिड़ी तरह ॼाणणु घुरिजे। जेके 84 लख तरह तरह जा जीव उन मां पैदा ऐं पाले करे अंत वक़्तु सभई जीव आत्मा उन जे रूप में समाइजी वञे थो। ज्ञानीअ खे बि दिलो जान सां घटि घटि व्यापक भॻवान जे सुमरण में लीन रहणु घुरिजे। हे उद्धव, ज्ञानीअ खे घुरिजे त अहिड़ी तरह परमेश्वर में मन लॻाए जीअं गोवेतिरो जंहिं जे डप खां ॿियो कीरो बि उन जो रूप थियो वञे, जंहिं करे उन जो रूप थी पवूं, यानी कि परमेश्वर जो रूप थी पऊं, अहिड़ी तरह उन सां प्रीत करियो। हे उद्धव, 84 लख जूणियनि में जनम पाए ॾाढा सोच ऐं दुख ॾिसी ॾाढी मुश्किलात सां इंसान जो जनम पाए संसारी माया मोह में फासणु कदाचित बि वाजिबु न आहे। फ़क़ति परमेश्वर जे तप ऐं ध्यानु करण वास्ते इंसान जो जनम मिले थो। उन चोले खां सवाइ ॿी जूण में परमेश्वर नथो मिली सघे। जो इंसान जी जूण पाए हरि भॼन नथो करे, सो वरी 84 लखनि जूणियनि में जनम पाए ॾाढा दुख ॾिसे थो। जॾहिं हिन जीव आदमीअ जो तन पातो तॾहिं ईअं सम्झणु घुरिजे त हू पंहिंजो हिकिड़ो पेर भवसागर पार लंघाइण वारी ॿेड़ीअ ते रखी चुको। जंहिं हिन शरीर में शुभ कर्म कयो सो ॿियो पेर बि उन ॿेड़ीअ ते रखी भवसागर पार लंघे वियो, न त उन ॿेड़ीअ खां सवाइ वरी 84 लख जूणियनि में किरी ॾाढा दुख पाईंदो। हीउ शरीर कॾहिं दुबरो रहे थो त कॾहिं थुल्हो रहे थो, तंहिं करे हिन नास थींदड़ शरीर जो कॾहिं मोह न करणु घुरिजे। जेके माण्हू स्त्री औलाद पैसनि हाथियुनि घोड़नि ऐं ॿियनि खे पंहिंजो ॼाणी ईअं सम्झनि था त ही सभई अंत समय वक़्तु मुंहिंजी सहायता कंदा, तिन खे ज़रूरु नर्क भोॻणो पवंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 10 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।